अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरोस ऐं मूंसां गॾु साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पेशावर हाई कोर्ट वज़ीर आला KPK जी हलफ़ बरदारी बाबति दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालती फ़ैसिले में चयो आहे त गवर्नर KPK फैसल करीम गुंडी सुभाणे नईं वज़ीर आला KPK खां हलफ़ वठंदो। जेकॾहिं गवर्नर हलफ़ नथो खणाए त सूबाई असेंबली जो स्पीकर ख़ैबर पख्तूनख्वा जी नए वॾे वज़ीर खां हलफ़ खणाईंदो। तालिबान हुकूमत जी पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि बाबति बयाननि जो नोटिस परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान खे अंदरूनी ऐं ॿाहिरि जे मामलनि में कंहिं मशवरे जी ज़रूरत नाहे। अफ़गान तर्जुमान अफ़गानिस्तान जे हवाले सां मामलनि ते ध्यानु ॾे। परॾेही तर्जुमान वधीक चयो आहे त अफ़गानिस्तान पंहिंजी सरज़मीन ॿियनि ख़िलाफ़ दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थियणु न ॾे। उमीद आहे त तालिबान हुकूमत दोहा में आलमी बिरादरी सां कयल वाइदनि ते अमल कंदी। रावलपिंडी जो दहशतगर्दी ट्रोड़ अदालत अलीमा ख़ान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। पानी PTI जी भेण ख़िलाफ़ सादिक आबाद थाणे ते हमले ऐं बंज ड्रा वारे केस जी ॿुधणी। अदालत पारां अलीमा ख़ान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द, वारंट जारी। केस में अलीमा ख़ान ऐं ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करण जो अमल अॼु मुकमल न थी सघियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर जूं वाशिंगटन में अहम मुलाक़ातूं। मोहम्मद औरंगज़ेब जी अमरीका जे नाणे खाते जे आला अमलदारनि सां अहम मुलाक़ात। अमरीकी कंपनियुनि खे तेल, मादनियात, ज़राअत ऐं IT में सीड़पकारी जी दावत। जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त अमरीका सां वापारी मुआहिदे खे अहम अॻभराई करार ॾिनो वियो। रिकोडिक मंसूबे जा माली मामला जल्द तय करण ते इतफ़ाक़। नाणे वारे वज़ीर पारां टैरिफ बाबति ॻाल्हियुनि जी कामयाबी ते इत्मीनान जो इज़हार। नाणे वारे वज़ीर जी इस्लामी तरक़ियाती बैंक जे सदर सां बि मुलाक़ात। पोलियो जे ख़ात्मे ऐं तेल फाइनेंसिंग जी सहूलियत में तावन जारी रखण ते इतफ़ाक़। अमरीकी सदर पारां चीन मथां 100% टैरिफ लॻाइण जे बयान ते चीन जो रद्द अमल साम्हूं अची वियो। चीन चयो आहे त अमरीका सां वापारी जंग में आख़िरी हद ताईं विहण लाइ तयार आहियूं। टैरिफ ऐं वापारी जंगनि बाबति चीन जो मौक़िफ़ वाज़िह ऐं मुस्तक़ल आहे। जेकॾहिं अव्हां ॻाल्हियूं करणु चाहियो था त असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि। चीन जे तर्जुमान जो वधीक चवणु आहे त अमरीका हिकु ई वक़्तु ॻाल्हियुनि जी ख़्वाहिश बि ज़ाहिर करे थो ऐं नई पाबंदियुनि जी धमकी बि ॾिए थो। चीन सां ॻाल्हि ॿोल जो इहो तरीक़ो नाहे। नंगर पार्कर वेझो दुरनि में झेड़ो, ॿ ॼणा कुआड़ियूं ऐं गोलियूं हणी क़तल। ॻोठ ड्रह खाड़क में पाणी जे तलाउ जे ज़रई आबादी लाइ लिफ्ट मशीनूं लॻाइण तां झेड़ो। 70 सालनि जो मुबारक ऐं 50 वरियनि जो रांझो मारिजी वियो। 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। ठारूशा वेझो फसल जे बैल तां सोटनि में झेड़ो, नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ ख़ैर मोहम्मद कुंडाणी उजण में मामूली ॻाल्हि तां झेड़े में सचल उजण मारिजी वियो। मक़तूल नौजवान जे वालिद हाजन उजण चयो आहे त पाइटनि ज़मीन ते काह करे संदसि पुट खे गोलियूं हणी क़तल कयो आहे। पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे नोटिस वठी साणसि इंसाफ़ फराहम कयो वञे।